अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां। काल्ह अफ़गानिस्तान जे गादी वारे शहर काबुल ते तालिबान पारां कंट्रोल करे वरितो। इन वक़्तु सॼी दुनिया में इहो बहस हलंदड़ आहे त एतिरो जल्दी काबुल ताईं तालिबान कीअं पहुता ऐं उन सां गॾो गॾु हुकूमत पारां मुकमल तौर ते सरेंडर कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे तालिबान पारां पंहिंजी पॉलिसी में फ्लेक्सिबिलिटी बि ॾेखारी पई वञे। अमेरिका ते मुसलसल इन सॼी सूरत हाल ते तनक़ीद बि थिए पई। अफ़गानिस्तान ते तालिबान मुकमल तौर कंट्रोल करे वरितो आहे। हिन वक़्तु अफ़गानिस्तान मुकमल तौर तालिबान हवाले आहे। अचानक सां बिना कंहिं रिंडक जे तालिबान जी अफ़गानिस्तान में फतह करण ते सॼी दुनिया हैरान आहे। इंसानियत जे थींदड़ तज़लील ते बि केतिरा ई सुवाल उथनि था। इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त तालिबान खे काबुल ताईं पहुचण में घटि में घटि 3 महीना लॻंदा, जंहिं बाबति वाज़ तौर ते अमेरिका पारां बि इहो ॿुधायो वियो ऐं गुज़िरियल हफ़्ते ई अमरीकी फ़ौजी पारां बि इहो ई ॿुधायो वियो त 90 ॾींहंनि में तालिबान काबुल ताईं पहुची सघनि था। हिन वक़्तु अफ़गान हुकूमत वटि 3.5 लख आर्मी मौजूदु हुई, जंहिं वटि जदीद हथियार हुआ ऐं उन सां गॾो गॾु एयरक्राफ्ट गन, टैंकूं, तोड़े हवाई फ़ौज बि शामिल हुई। अफ़गानिस्तान जी फ़ौज खे अमेरिका तरबियत सां गॾु जदीद हथियार बि ॾिना हुआ, जिन अॻियां 80,000 तालिबान सवाइ कुझु इलाइक़नि में का बि हैसियत न पिया रखनि। सिर्फ़ु एतिरो ई न, पर जुलाई जे महीने में आम माण्हुनि पारां बि फ़ौज जो साथ ॾियण जो ऐलान कयो वियो हो। पर अहिड़ो छा थियो जो अफ़गानिस्तान जी सूरत हाल मिंटनि में तब्दील थी ऐं आसानी सां तालिबान काबुल ते कंट्रोल करे विया। फ़ौज ऐं हुकूमत तरफ़ां का बि मुज़ामत न कई वई। अहिड़ो सवाल आहे जेको हिन वक़्तु सॼी दुनिया में बहस हेठि आहे। अफ़गानिस्तान में तालिबान जे कंट्रोल ऐं हुकूमत जे आसानी सां हथियार फिटा करण जो ज़िम्मेवार अमेरिका खे करार ॾिनो पियो वञे। अमेरिका जंहिं वक़्तु अफ़गानिस्तान मां निकिरणु चाहियो त उन वक़्तु अफ़गान हुकूमत खे एतमाद में वठण खां सवाइ तालिबान सां मुआहिदो कयो। दुआ मुआहिदे जंहिंमें अफ़गान हुकूमत लाइ कुझु बि न हो, पर तालिबान खे फ़ाइदो ऐं ताक़त मिली। तालिबान पंहिंजनि शर्तुनि में पंहिंजे विड़ाकनि जे क़ैद मां आज़ादी जी घुर कई हुई, जॾहिं की अमेरिका उनखे तस्लीम कयो ऐं तालिबान जा विड़ाक अफ़गान हुकूमत खां आज़ाद बि कराया। उन बाद तालिबान परॾेही फ़ौजुनि ते हमिलो न करण जो अमेरिका जो शर्त बि तस्लीम कयो हो। जेके विड़ाक बाद में अफ़गानिस्तान जी फ़ौज सां कुझु इलाइक़नि में विढ़ंदा रहिया ऐं कब्ज़ो बि कंदा रहिया, जंहिंसां अफ़गानिस्तान जी हुकूमत खे कमज़ोर साबित कयो वियो। गुज़िरियल हफ़्ते तालिबान सां हुकूमती जंग हलंदड़ ई हुई त अफ़गान फोर्सिस जे सरबराह खां इस्तीफ़ा वरिती वई। उन वक़्तु इहो इम्कान ज़ाहिर कयो वियो त शायदि अफ़गान फ़ौजी सरबराह हिन वक़्तु तालिबान जो मुक़ाबिलो नथो करे सघे, जंहिंसां तालिबान बि वधीक मज़बूत थिया ऐं आसानी सां अफ़गानिस्तान में कब्ज़ो करे वरितो आहे। जेतिरी आसानी सां तालिबान अफ़गानिस्तान ते कब्ज़ो कयो आहे, अफ़गान हुकूमत जो आसानी सां इक़्तिदार तालिबान हवाले करण सां इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त अमेरिका अफ़गानिस्तान में तालिबान जे कब्ज़े सां ख़िते जे मुल्कनि ते असर अंदाज़ थियण जी कोशिश करे पियो। ख़ासि तौर ते चाइना, ईरान ऐं पाकिस्तान ते उन जा असर पवण जो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। अशरफ गनी पंहिंजे मुल्क खे तालिबान हवाले करे काल्ह फ़रार थियो। अक्सर हुकूमती मेंबर बि मुख़्तलिफ़ मुल्कनि में फ़रार थी चुका आहिनि, जॾहिं त परॾेहिनि खे आसानी सां कढण लाइ हिकु टीम बि जोड़ी वई आहे, जेका तालिबान खे इन ते राज़ी कंदी ऐं हुकूमत तालिबान हवाले कंदी। काबुल जे तक़रीबन हुकूमती ऑफिसुनि में हिन वक़्तु तालिबान कब्ज़ो करे वरितो आहे। तालिबान जे अचण सां निज़ाम तब्दील थी वेंदो, जंहिंसां मुल्क में हुकूमत जो मुकमल ख़ात्मो थी वेंदो। उन सां गॾो गॾु हिन वक़्तु तालिबान जी जेका पॉलिसी आहे उन में बि वाज़े तौर ते तब्दीली नज़र अचे पई। अॼु काबुल में पहिरियों ॾींहुं हो ऐं अॼु नियाणियुनि ते जी तालीम जे हवाले सां का बि पाबंदी नज़र न आई। उन सां गॾो गॾु तालिबान पारां पंहिंजनि शहरनि खे इहो ॿुधायो वियो आहे त हू पुरअमन रहनि ऐं जंग जो मुकमल तौर ते ख़ात्मो थी चुको आहे। तालिबान जे कंट्रोल बाद काबुल जी सूरत हाल जिते कुझु जायुनि ते इंतिहाई अफ़सोसनाक बि नज़र अचे पई, जंहिंसां जीअं ईअं लॻे पियो त काबुल में पहुचण सां जेके उतां जा माण्हू आहिनि उहे ख़ौफ़ में वरितल आहिनि। जेका सूरत हाल काल्ह साम्हूं आई उन मां वाज़ तौर ते इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त तालिबान जे अचण सां काबुल जा माण्हू परेशान आहिनि। काल्ह जहिड़े तरीक़े सां बैंकुनि ते रश लॻी रही त उन सां अफ़गान शहरनि पारां इहो ॿुधायो वियो त हू पंहिंजे मुल्क मां निकिरणु चाहिनि था। ऐं अॼु जेके अफ़सोसनाक फुटेजिस साम्हूं आया आहिनि काबुल एयरपोर्ट जा, जहिड़े तरीक़े सां उते माण्हू जहाज़ में चिमड़ण जी कोशिशि कनि पिया, इहो यकीनन अफ़सोसनाक आहे। इन ते केतिरा ई सवाल उथनि था त तालिबान मां उतां जा शहरी बि ख़ुशि न आहिनि। हिकु पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे ख़िते जे मुल्कनि ते इन जा कहिड़ा असर पवंदा उन ते बि पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान पारां पंहिंजी पॉलिसी अॼु वाज़े कई वई आहे। पाकिस्तान वाज़े तौर ते अॼु जेको इजलास थियो वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सरबराही में नेशनल सिक्योरिटी कमेटी जो, उन में इहो ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान जे लाइ को बि फेवरेट न आहे ऐं पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन चाहे थो। ऐं ॿिए पासे जेके पाकिस्तान ते उन जा असर पवंदा इन सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे आलमी मामलनि जा माहिर आहिनि, सीनियर तजर्बेकार आहिनि,
मोहतरम जनाब इज़हार सुमरो साहब। इज़हार साहब थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿिए पासे मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूद आहिनि आलमी मामलनि जा माहिर आहिनि, अॻूणा सफ़ारतकार आहिनि मोहतरम जनाब GR बलोच साहब। GR साहब, मां खां शुरूआत कंदुसि। ज़ाहिर जेका सूरत हाल नज़र अचे पई अफ़गानिस्तान अंदरि, इहो इम्कान त हो त तालिबान पहुचंदा काबुल ताईं, ऐं इहो इम्कान गुज़िरियल हफ़्ते ई अमेरिका पारां बि इन जो इज़हार कयो वियो त 90 ॾींहं लॻी सघनि था तालिबान खे, पर एतिरो जल्दी पहुचंदा, मिंटनि में सूरत हाल तब्दील थींदी, इन जा अवां बुनियादी तौर ते कहिड़ा सबब ॾिसो पिया? ज़ाहिर आहे तालिबान जी जेका फतह आहे, तालिबान जो जेको काबुल खे ते हिकु लिहाज़ सां कंट्रोल आहे, उहो हिकु लिहाज़ सां काफ़ी सारो उन्हनि पंहिंजे लाइ बि हिकु ताजुब जो सबबु आहे। हू पाण बि चवनि था त असांखे एतिरो वक़्तु न हुई त असांखे एतिरो जल्दी मिलंदो। हाणे जा असबाब जेके आहिनि से इमीडिएट बि आहिनि ऐं थोरा लॉन्ग टर्म आहिनि। उनमें आई थिंक स्क्वायरली जेको मां अॼु खां वठी रिसर्च काफ़ी ॾींहंनि खां कंदो आहियां, ऑब्ज़र्व बि कंदो आहियां, त उन में आई थिंक द सेंट्रल जेको रोल आहे सिर्फ़ु वञी जो आहे, वो जेका इंटरन गवर्नमेंट न ठही, को अरेंजमेंट पावर शेयरिंग जो न थियो, ऐं जंहिं तरह सां हुन फरार कयो, फरार थी वियो, पंहिंजी क़ौम खे अहिड़े रहम करम ते छॾे ॿियनि जे रहम करम ते छॾे जंहिं ते कुझु माण्हुनि जो एतबार शायदि न बि हुजे। त जेका रिसर्च मुंहिंजे नज़र में आई आहे त ड्यूरिंग फ्रॉम 2019 टू 21 तक हिकिड़ो न पर सेवरल अहिड़ा फॉर्मूला आया जंहिंमें कुझु ॿुधायो वियो हिनखे त तूं पावर शेयरिंग कर, 50% कर, नेगोशिएशंस कर, बट ही वाज एडमेंट। इनफैक्ट अॼु मां हिते रिसर्च पढ़ी पिया ऐं काफ़ी अथेंटिक रिसर्च आहे US जी डॉक्यूमेंट्स जी, त हिकु वक़्तु US चयो त जेकॾहिं तूं असांजी ॻाल्हि नथो मञी त तुंहिंजा असां फंड्स बंदि था कयूं, लेकिन ही वाज एडमेंट टिल द लास्ट एंड। त मुंहिंजे ख़्याल इहो जेको एंड थियो आहे अफ़गान जी फ़ौज जी ह्यूमिलिएशन थी आहे, 3 लख 3.5 लख फ़ौज जहिड़ो कर गोश्त फ़ौज हुई, उनमें वॾो मुंहिंजे ख़्याल में जवाबदारी हुनजी वॾी जेका आहे अशरफ गनी ते अची जंहिं लीडरशिप न ॾेई सघियो, जेको सही विजनरी न थी सघियो, जंहिंजा फ़ैसिला जजमेंट्स तमामु ग़लति हुयूं, ऐं असां अॼु अफ़गानिस्तान खे जंहिं हालत में ॾिसूं था, उनजो वॾी जवाबदारी जेका आहे सा अशरफ गनी ते। इज़हार साहब, अवां ॿुधाइजो, जीअं GR साहब ॿुधाए पियो अशरफ गनी जे हवाले सां, अगरि पाण थोरो पोइ ते वञूं, जॾहिं दुआ मुआहिदे जी ॻाल्हि थी, उन वक़्तु अमेरिका तालिबान सां ॻाल्हाइण जो फ़ैसिलो कयो, ऐं ज़ाहिरा अशरफ गनी नाराज़गी जो इज़हार कयो, बाद में हिकु वफ़द तयारु थियो ऐं अब्दुल्ला उन जी सरबराही बि कई। उन वक़्तु जेके मुआहिदा थिया ख़ासि तौर ते तालिबान सां, उन्हनि जा क़ैदी आज़ादु करण जे हवाले सां, ऐं तालिबान अमरीकियुनि ते या ग़ैर मुल्की फ़ौजुनि ते हमला न कंदा, जंहिंसां ज़ाहिरा तालिबान खे ताक़त मिली। गुज़िरियल हफ़्ते असां ॾिठोसीं जेको फ़ौज जो सरबराह हो, उन खां इस्तीफ़ा वरिती वई। मजमूई तौर ते अवां कीअं पिया ॾिसो जेका सूरत हाल असांखे अफ़गानिस्तान जी नज़र अचे पई? छा अवां सम्झो पिया त इहो सभु कुझु प्री प्लान हो, जहिड़े तरीक़े सां, जहिड़ी आसानी सां तालिबान कंट्रोल हासिल कयो आहे? इन में कुझु शयूं प्री प्लान बि हुयूं, जेसीं ताईं अमेरिका जो तालुक़ु आहे या इवन तालिबान जो तालुक़ु आहे, छाकाणि त नेगोशिएशन में अमेरिका ऐं तालिबान हुआ। अशरफ गनी इन सीन खां ॿाहिरि हुयो, ऐं इहो ई सबबु आहे जो अशरफ गनी शयुनि खे असेस न करे सघियो, ऐं ईअं चइजे त मुनासिबु थींदो त हीउ तालिबान जी फतह घटि ऐं अशरफ गनी जे सेटअप जी शिकस्त वधीक आहे। एयरफोर्स तालिबान सां वञी मिली हुनजी, तव्हांखे ज़हन में हुजे त तालिबान वटि एॾी का इफेक्टिव एयरफोर्स त कोन हुई न, उनजे मुक़ाबले में अशरफ गनी वटि एयरफोर्स बि हुई। पर तव्हां हिकिड़ो बि रिपोर्ट कोन ॿुधी हूंदी त जंहिं बि सूबे में ही तालिबान विया हुते का एयर स्ट्राइक थी हुजे, फ़िज़ाई हमला थिया हुजनि। सो इन मां ज़ाहिर आहे त हुनजी एयरफोर्स बि कंप्रोमाइज़ कयो, हुनजे मिलिट्री चीफ बि शायदि हुन सां ताउन न कयो, जंहिं करे हुनखे हटायो वियो। इहो सभु कुझु ज़ाहिर करे थो त हिकिड़ी पपेट हुकूमत ईअं ई थींदी आहे ऐं ईअं ई शिकस्त खाईंदी आहे एज़ फार एज़ अशरफ गनी इज़ कंसर्न। ऐं इन्हनि मां हिकिड़ो ॿियो मैसेज इहो बि वियो त जेका बि आर्टिफिशियली प्लांटेड एक्सरसाइज़ थींदी आहे
उन जा नतीजा इन क़िस्म जा निकिरंदा आहिनि ऐं इहे एक्सपेक्टेड हुआ। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अशरफ गनी जीअं साईं बि चयो त नाराज़ बि तमामु घणो हुयो, छाकाणि त अशरफ गनी जा टर्म्स एंड कंडीशन्स इन दौरान हलिया कोन। उनजो सबबु इहो हो त गुज़िरियल 2 अमरीकी हुकूमतुनि, ट्रंप हुकूमत ऐं बाइडन जी हुकूमत, ॿिन्ही जो फोकस डोमेस्टिक ते हो, अमेरिकन पॉलिटिक्स ते, ऐं उनजे करे हुननि चाहियो पियो त घटि में घटि आलमी सतह ते फॾा थियनि ऐं मसइला थियनि, ख़ासि तौर ते का अहिड़ी एक्सरसाइज़ न कजे जंहिंमें को अमरीकी फ़ौजी मारिजी वञे ऐं उनजो लाश अमरीकी झंडे में वेढ़िजी अमरीका वापसि अचे। सो इहा हुननि जी प्रायोरिटी इहा हुई त हू कॉन्फ्लिक्ट ज़ोन्स में घटि खां घटि इन्वॉल्वमेंट कनि। जॾहिं हुननि पंहिंजूं प्रायोरिटी सेट करे छॾियूं, कल्ह बि अवां ॾिठो अमेरिकन फॉरेन मिनिस्टर जी गुफ़्तगू छा हुई। हुन हिकिड़ो लफ़्ज़ चयो, ऐं इहो लफ़्ज़ काफ़ी हूंदो आहे समझदार लाइ ऐं मुस्तक़बिल में बि समझदारनि लाइ जेके अमरीका जे आसिरे ते कंहिं बि क़िस्म जी का मुहिम जो ई कनि था, त अमरीका चयो त अमरीका जो हाणे अफ़गानिस्तान में रहणु मफ़ाद में न आहे। हाणे तव्हां अंदाज़ो करे सघो था त हुननि जा मफ़ाद अलॻि आहिनि, अफ़गान माण्हुनि जा मफ़ाद अलॻि आहिनि। नतीजे में तव्हां जेको अॼु सीन ॾिठो काबुल एयरपोर्ट ते, इहो हिकिड़नि बेवस, निंदड़कनि, कमज़ोर ऐं लाचार माण्हुनि जो हिकिड़ो मंज़रु हो, जंहिंखे ॾिसण खां पोइ हसास दिलियूं ज़रूरु कमज़ोर थी हूंदियूं, रुनियूं हूंदियूं ऐं महसूसु कयो हूंदो उन माण्हुनि जे दर्द खे, छाकाणि त इहे के आम माण्हू न हुआ। उहे माण्हू हुआ जिन अमरीकन सां एज़ अ ट्रांसलेटर, ड्राइवर, बोरची, मुख़्तलिफ़ ज़िम्मेदारियुनि में कमु पिए कयो, ऐं हू इनसिक्योर आहिनि। इन खां अॻु में हिकिड़े वाइट हाउस में हिकिड़ी अमरीकी औरत सहाफ़ी ते ॻाल्हाईंदे हिकिड़ी ॻाल्हि कई जेका दर्दनाक ॻाल्हि आहे। हुन चयो त मूं काफ़ी मैसेजिस रिसीव कया आहिनि उन्हनि माण्हुनि जा जेके अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौजियुनि सां गॾु कमु कंदा रहिया आहिनि, ऐं उन्हनि माण्हुनि रोईंदे पंहिंजा ऑडियो टेक्स्ट ऐं ऑडियो मैसेजिस जेके रोअण वारी कैफ़ियत में बयानु कया आहिनि ऐं ॿुधायो आहे त असां त मुफ़्त में मारिजी वियासीं, छाकाणि त हुननि जो इहो चवणो त तालिबान हिकु हिकु करे असांखे ॻोल्हींदा, असां उन्हनि खां असां लिकी न सघंदासीं, बची न सघंदासीं। इहा साॻी कैफ़ियत ॿिए पासे जेका ब्रिटिश में बि फील कई वई, एसी ताईं जो बर्तानिया जे फॉरेन मिनिस्टर बि लाचारीअ जो इज़हार कयो। इहा का मामूली ॻाल्हि न अथव, हिकिड़ो फॉरेन मिनिस्टर आहे हिकिड़े मुल्क जो, उहो चवे थो जंहिंजी सरज़मीन में न आहे अफ़गानिस्तान, हू ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे रोई वेठो। हुन चयो त असां सभु माण्हुनि खे न खणी अची सघंदासीं, वापसि न खणी अची सघंदासीं। ऐं इहो ई सबबु हो जो माण्हू डेस्परेट हुआ। एयरपोर्ट ते जेको अॼु लकाउ हो, उहो हिकिड़ो डेस्परेशन जो लकाउ हुयो, उहो हिकिड़ी नाकामीअ जो बि लकाउ हो। उहो अशरफ गनी जे लाइ बि शर्मिंदगी जो सबबु ज़रूरु थियो हूंदो। अमरीकन्स बि सोचियो हूंदो त कहिड़े तरीक़े सां सैगॉन खां पोइ ॿियो भेरो हू ईअं ओचितो पंहिंजा सामान वेड़े वापसि विया आहिनि ऐं पोयां हिकिड़नि कमज़ोर माण्हुनि खे जिन उन्हनि सां नौकरियूं पिए कयूं, नौकरी करण त माण्हू जो हिकिड़ो बुनियादी हक़ थींदो आहे, ऐं उन्हनि सां वफ़ादारी बि संभाव कई पिए, ऐं उन वफ़ादारी जो सिलो उन्हनि खे इहो मिलियो जो हू हाणे तालिबान जे रहम करम ते आहिनि। सो इन सॼे सिनेरियो में मां सम्झां थो त कुझु बि ओचितो न थियो आहे। अगरि कंहिं हद ताईं का ॻाल्हि ओचिती थी आहे त उहा आहे तालिबान जी मूवमेंट ऐं तालिबान जो अचीवमेंट्स। हाणे उन में हिकिड़ो जेको अहम नुक़्तो सम्झण जो आहे उहो इहो आहे त अफ़गानिस्तान में को अकेलो अशरफ गनी कोन हो। अफ़गानिस्तान में अगरि तव्हां अंडरस्टैंड कंदव अफ़गानिस्तान जे सिनेरियो खे, त उते 3-4 वॾियूं कुवतूं हुयूं। हिकिड़ा वारलॉर्ड्स हुआ, जीअं रशीद दोस्तम हुयो मिसाल जे तौरु मज़ार शरीफ़ में, इस्माइल शाह हो, या इन खां अलावा जेके हेॾे अहमद शाह मसूद जो पुटु आहे, ऐं ॿिया काफ़ी माण्हू आहिनि जीअं नॉर्दर्न एरियाज़ में, नॉर्दर्न अफ़गानिस्तान जे बेल्ट में, ताजिक एरिया में, अहिड़े ई तरीक़े सां हज़ारा वारे इलाइक़े में अलॻि उन्हनि जा लीडर्स आहिनि। इहे मुख़्तलिफ़ माण्हू, ताक़तवर माण्हू हुआ। इवन हामिद करज़ई आहे, उहो पंहिंजे इलाइक़े जो हिकिड़ो बाअसर माण्हू आहे, ऐं गुलबदीन हिकमत अयार जेको अॻे वज़ीर आज़म बि रही चुको आहे। इहे सभिनी माण्हुनि हुनजे फोर्सिस सरेंडर कयो आहे। हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इहो अरेंजमेंट कीअं कयो आहे, तालिबान खे इहा ऑल ऑफ सडन एॾी वॾी कामयाबी कीअं मिली आहे, इन डिज़ाइन जो मक़सदु छा आहे। हाणे इहे जेके शयूं आहिनि न महराज, इहे वक़्त सां अनफोल्ड थींदियूं आहिनि, इहे फौरी तौर ते अनफोल्ड न थींदियूं आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी, उहा तव्हांखे ज़हन में रखणी पवंदी त तालिबान हाणे इंतिहाई मुनज़िम आहिनि। रुगो बैटल फील्ड में मुनज़िम न आहिनि, पर सफ़ारतकारी में बि मुलज़िम आहिनि, पॉलिटिकल हवाले सां बि मुनज़िम आहिनि। ऐं मुस्तक़बिल ते अॻिते पाण ॻाल्हाईंदासीं जॾहिं, तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुस्तक़बिल में हिन ख़िते में अफ़गानिस्तान जे इक़्तिदार ते तालिबान जे कंट्रोल खां पोइ कहिड़ा इफेक्ट्स पवंदा। ज़ाहिरी तौर ते उहो उनजो जो अॻे इम्कान ज़ाहिर कया पिया आहिनि। जीआर साहब, अवां ॿुधाइजो, जीअं इज़हार साहब तफ़सीलन असांखे सूरत हाल ॿुधाई, ज़ाहिरा जेको
सूरत हाल अचानक सां असांजे साम्हूं आई आहे काल्ह ऐं उते जे असां हुकूमत ते ई नज़र विझूं ताज़ो ई जॾहिं चूंडूं थियूं त उन दौरान बि इख़्तिलाफ़ साम्हूं थिया अब्दुल्ला ऐं अशरफ गनी विच में असां ॾिठोसीं पोइ ॿिन्ही सदरनि हलफ़ खयो ऐं जहिड़े तरीक़े सां मामला अॻिते वधिया पए उन सां गॾोगॾु इहो ॿुधाइजो त छा हिन वक़्तु हिकु पासे सां ॾिसूं पिया मुसलसिल अमरीकी हुकूमत ते तनक़ीद थिए पई सॼी दुनिया मां त जहिड़े तरीक़े सां अफ़गानिस्तान खे छॾे करे उतां अमरीका निकितो आहे उनखां अॻु बि इन जो बहस थींदो रहियो ऐं जीअं इज़हार साहब ॿुधाए पए त अमरीका इहो पियो सोचे त मुफ़ाद में नाहे हिन वक़्तु अफ़गानिस्तान में रहणु अमरीका जे त अहिड़ी सूरत हाल में छॾण जा सबबु अवां छा पिया ॾिसो इंटरनेशनली ख़िते जे हवाले सां कहिड़ा थी सघनि था जहिड़ी सूरत हाल में अफ़गानिस्तान खे अमरीका छॾियो आहे आई थिंक इन में अमेरिका जो जेसिताईं इन्वॉल्वमेंट आहे तव्हां उन ते बिफोर असां इन ॻाल्हि खे ॾिसूं त छो छॾियो अथसि त ॾिसो छो आयो हो दैट इज़ मोर इम्पॉर्टेंट टू अंडरस्टैंड असांखे इहा ख़बर आहे त अमेरिका जो पहिरियां अचणु जेको हुयो सोवियट्स खे ॿाहिरि कढणो हो जंहिंमें असां बि अलाइकार बणियासीं अमेरिका जा उन खां पोइ ॿी जेका मुदाख़लत थी अमेरिका जी उहा 9/11 खां पोइ थी त हू सो कॉल्ड जेको आहे सो वॉर ऑन टेरर जे बहाने सां लेकिन मुंहिंजे ख़्याल में सदी जी सभ खां फ्यूटाइल वॉर जेकॾहिं का लड़ी वई आहे त उहा अमेरिका जी या वेस्ट जी वॉर ऑन टेरर हुई ॿियनि ॿियूं बि जंगूं इन्हनि मफ़ूज़नि ते लड़ियूं आहिनि जीअं इराक में लड़ी आहे जीअं लीबिया में लड़ी आहे जीअं सीरिया में लड़ी आहे साॻी तरह सां ही बि मफ़ूज़नि ते हुई ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं त उन्हनि खे इहे पंहिंजा हदफ़ मिली विया हुआ त पोइ छो पिए रहिया आई थिंक इन में घणा सारा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि नंबर वन एनर्जी जेका हूंदी आहे या इनइफेक्टिव स्टेट सां काफ़ी गुरनि जे फ़ाइदे में हूंदी आहे उन में जेके आर्म डीलर्स आहिनि what they call military industrial complex in the US जंहिंमें कॉन्ट्रेक्टर्स आहिनि हिकिड़ी वॾी फ़ौज हुई कॉन्ट्रेक्टर्स जी जेका हिते अफ़गानिस्तान में इम्प्लॉयड हुई ट्रिलियंस ऑफ डॉलर ऐं बिलियंस ऑफ डॉलर जा जेके बजट हूंदा हुआ आर्मी जा उहे इन्हनि जे हिसे में ईंदा हुआ हाणे तव्हां इहो ॾिसो त अफ़गानिस्तान जेके आम माण्हू वटि त कुझु कोन्हे को मां सवाइ जेके वॉर लॉयर्स आहिनि या जेके वॾा डिग्निटरीज़ आहिनि या पोइ वॾो पैसो जेको आहे सो दुबारा वापसि या त स्विस बैंकनि में हलियो वियो आहे या अमेरिका में दुबारा वापसि हलियो वियो आहे जेके कॉन्ट्रेक्टर्स आहे उन्हनि जे थ्रू नंबर वन ॿियो छा आहे त चाइना हमेशह अमेरिका जे नज़र में रहियो आहे एज़ अ इमर्जिंग पावर दैट परहैप्स अमेरिका जे नज़र में ज़रूरु इहो हूंदो त इहो हिकिड़ो सुठो बेस आहे अफ़गानिस्तान जो जितां हू वेही पाकिस्तान खे बि छाकाणि जो पाकिस्तान ते बि हिकिड़ी मिसट्रस्ट जो मसइलो आहे जेसिताईं पाकिस्तान जा न्यूक्लियर वेपन्स आहिनि जेसिताईं हुनजी पॉलिसी आहे ऐं ॿिया जेके पाकिस्तान सां मसइला एक्सट्रीमिज़म जा बि आहिनि अंदरूनी तौर ते त मुंहिंजे ख़्याल हिन में ॿ हुआ हिकिड़ो त हुनजो पंहिंजो डोमेस्टिक जेके वेस्टेड इंट्रस्ट हुआ ऐं ॿियो जेको मेजर आहे उहो हुनजी जियो स्ट्रेटेजिक जेका कैलकुलेशन हुई टू चेकमेट एंड टू वॉच ओवर चाइना ऐं ॿी ॻाल्हि इहा त चाइना खे कंहिं तरह सां बि पाकिस्तान जे थ्रू वरी बि बॉम्ब वाटर ते एक्सेस न थिए सो दैट उहो ऑब्स्टिकल अमेरिका उन में रहे सो आई थिंक उन में ॿ जेके आहिनि से मेजर आया आहिनि ऐं टियों मुंहिंजे ख़्याल आहे हिकिड़ी मिसमैनेजमेंट बैड असेसमेंट बैड जजमेंट बि आहे जंहिं ज़माने में वॉर ऑन टेरर वॉज ए पॉपुलर स्लोगन बैक होम उहो कैश कंदा रहिया पंहिंजो इलेक्शन जीतण लाइ बुश ऐं उन खां पोइ पर उन खां पोइ जॾहिं ॾिठूं त हाणे इहो इन मां वोट नथो मिले आई टेल यू व्हाट दुनिया में हर जॻह ऐं अमेरिका में ख़ासि तरह काफ़ी सारा जेके आहिनि फ़ैसिला फॉरेन पॉलिसी जा उहे डोमेस्टिक पॉलिटिक्स सां मुंसलिक थियनि था इनफैक्ट तमामु घणनि मुल्कनि में इवन असांजे पड़ोस में तव्हां ॾिसो इंडिया में तव्हां ॾिसो ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हां ॾिसो त इहो हूंदो अमेरिका बि हिकिड़ो एक्सेप्शन आहे उनजो बि कंहिं हद ताईं फ़ैसिला जेके आहिनि से डोमेस्टिक ऑडियंस खे ॿुधाइण जे लाइ वरिता वेंदा आहिनि सो हुन में डोमेस्टिक पॉलिटिक्स हुई मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स हुयो ऐं जियो स्ट्रेटेजिक कैलकुलेशन हुई अमेरिका जी टू चेकमेट चाइना जंहिंजे करे हू अफ़गानिस्तान में रहियो ऐं 2000 खां वधीक माण्हू मारिया ऐं $1 ट्रिलियन प्लस खां वधीक टैक्स पेयर जो पैसो जेको आहे सो हुननि वाह में विधो ऐं उन खां पोइ सभ खां अहम ॻाल्हि त एॾी ह्यूमिलिएशन सां एॾी शर्मसारी सां एॾो वॾो जेको आहे पावर वरी दुबारा तारीख़ खे पाण खे साइगॉन वांगुरु वियतनाम वांगुरु हू वरी दुबारा पंहिंजा छा चइबो आहे सिंधीअ में टिपड़ वेड़े ऐं ज़ाहिरी तौर ते जेको असांखे नज़र अचे इज़हार साहिबु अवां ॿुधाइजो जीअं जी आर साहिबु सूरत हाल ॿुधाए पियो ज़ाहिरा
चाइना जे हवाले सां ख़दशा रहिया आहिनि अमेरिका खे। ताज़ो ई असां G7 में बि ॾिठोसीं, हुन जे प्रेस रिलीज़ में बि बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे हवाले सां जिन ख़दशनि जो इज़हार अमेरिका पारां कयो वियो, न सिर्फ़ु चाइना पर ज़ाहिर आहे पाकिस्तान ऐं ईरान बि वेझो लॻनि था अफ़गानिस्तान जे, उन्हनि ते बि कंट्रोल थी सघे थो उतां खां। कीअं पिया ॾिसो इन सूरत हाल में ख़िते में जेका डिस्टर्बेंस पैदा थींदी इन सॼी सूरत हाल मां, अगरि जेके मामला आहिनि उहे सही तरीक़े सां हैंडल नथा थियनि त? बिल्कुलु तमामु अहम नुक़्तो आहे इहो, छाकाणि त इहो त एमिनेंट हुयो त जेकॾहिं अमेरिकन्स वञनि था त पोइ ही उन्हनि जी अशरफ गनी जी हुकूमत त पेर कोन झले सघंदी तालिबान जे आॾो। इहो त अंडरस्टूड ॻाल्हि हुई, इहा सॼी दुनिया मञी पए। असुलु नुक़्तो आहे इहो त हाणे जॾहिं तालिबान इन पावर त इहा सूरताल कीअं आहे। हाणे इन में जीअं मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो त हिकिड़ो त इलाही सारा पावर्स आहिनि हिन ख़िते में जिन जा अफ़गानिस्तान में इंट्रस्ट आहिनि ऐं माज़ी में उहे इन्वॉल्व रहिया आहिनि। मिसाल हिस्ट्री ॿुधाए थी त ब्रिटिश इन्वॉल्व रहिया आहिनि, जेका ग्रेट गेम्स जी जेका एक्सरसाइज़ तारीख़ में थी आहे, उन खां पोइ रशियन्स इन्वॉल्व रहिया आहिनि, काफ़ी अरसो उन्हनि पंहिंजी फ़ौज बि रखी आहे अफ़गानिस्तान में। उन खां पोइ अमेरिकन्स ॿ भेरा इन्वॉल्व रहिया आहिनि ऐं बाक़ी जेके मुल्क आहिनि, मिसाल सेंट्रल एशियन मुल्कनि जो वॾो रोल आहे अफ़गानिस्तान सां, उन्हनि जो बॉर्डर बि मिले थो। पाकिस्तान जो सभ खां वॾो बॉर्डर अफ़गानिस्तान सां आहे ऐं ॿियो जेके ॿिया आसपास जा मुल्क आहिनि उन्हनि जी बि इन्वॉल्वमेंट रही आहे। मिसाल हिंदुस्तान जी बि काफ़ी नेगेटिव एक्टिविटी रही आहे अफ़गानिस्तान में पाकिस्तान जे ख़िलाफ़ ऐं कुझु ॿियूं शयूं। इन सॼे पस मंज़र में पाण सम्झूं था त तालिबान जे अचण सां जेका रांदि आहे उन जा बेसिक प्रिंसिपल ई तब्दील थी वेंदा। पर जेका सभ खां अहम ॻाल्हि आहे त पोयों जेको तालिबान रूल हुयो ऐं हिन भेरे जेके तालिबान आहिनि उन में वाज़े फ़र्क़ु नज़र अची रहियो आहे हुकूमत में अचण खां अॻु में। मिसाली तौर ते उन्हनि जो डायलॉग इन ख़िते में जेके अहम पार्टनर्स आहिनि, मिसाल ईरान आहे, ईरान बि उन्हनि सां उन्हनि जी सरहद में मिले थी ऐं जेतिरा पाकिस्तान में अफ़गान पनाहगीर आहिनि लॻभॻि ओतिरा ईरान में बि आहिनि। सो उनजी बि हिकिड़ी पंहिंजी इम्पोर्टेंस आहे। अफ़गानिस्तान में इक़्तिदार में अचण खां अॻु में तालिबान होमवर्क ॾिसो त केॾो कयो आहे। तालिबान जूं मीटिंग्स थियूं आहिनि ईरान सां, रशिया सां, कतर में अलॻि उन्हनि जो पंहिंजो डिप्लोमेटिक मिशन आहे ऐं उते बि मुलाक़ातूं थियनि पियूं। इवन फ़लस्तीन जे हमास जे सरबराह सां अॼु मिलियो आहे तालिबान जो अॻवान। उनखां अलावा बाक़ी मुल्क आहिनि उन्हनि सां बि राब्ते में आहिनि। रूस ऐं चाइना सम हाउ उन्हनि खे वेलकम बि कयो आहे, जेतोणीकि ऑफिशियली अञा एक्सेप्टेंस जो मरहलो रहियल आहे। हाणे इहा जेका सॼी ॻाल्हि आहे ऐं ॿिए तरफ़ जेको हिकिड़ो ॿियो अहम नुक़्तो सम्झण जो आहे त तालिबान जे इक़्तिदार में अचण खां पोइ हिकिड़ियूं क़ुवतूं ज़ाहिरी तौरु लॻे ईअं त ख़ुशि थियूं आहिनि ऐं हिकिड़ियुनि क़ुवतुनि खे रिज़र्वेशन आहिनि ऐं कुझु क़ुवतूं नाराज़ बि थियूं आहिनि। इहे टे कैटेगरीज़ आहिनि। हाणे तालिबान जी पूरी कोशिशि इहा लॻी पई आहे त असांखां नाराज़ फ़िलहाल को बि न थिए। उनजो सबबु तव्हांखे सम्झणो पवंदो त पोएं भेरे जेको तालिबान जो फेलियर हो रुॻो अमेरिकन मिलिट्री इंटरवेंशन न हुयो, उनजो वॾे में वॾो फेलियर हो त आलमी बिरादरी तालिबान जी हुकूमत खे एक्सेप्ट ई न कयो हो। इहो ई सबबु आहे तव्हां ॾिठो त हिन भेरे ऑप्टिक्स ते फोकस आहे उन्हनि जो। हिन भेरे उन्हनि जो फोकस आहे पंहिंजी इमेज बिल्डिंग ते। उन्हनि कल्ह माण्हुनि खे पकड़ियो आहे जेके तालिबान जे नाले में काबुल में चोरियूं पिया कनि, फुरूं पिया कनि, माण्हुनि खे मारीनि पिया, परेशान कनि पिया। उन्हनि उन्हनि खे ॿधी लाकअप कयो आहे। उन्हनि ऐलान कयो आहे त औरतूं छोकिरियूं तालीमी इदारनि में वञनि, पंहिंजी तालीम हासिलु कनि, औरतुनि ते का बि ज़ुल्म तशदुद न थींदो। इहे सभु ॻाल्हियूं करण जो या उन्हनि जेका जनरल एमनिस्टी ॾिनी इहा तालिबान जी प्रैक्टिस न रही आहे। माज़ी में जॾहिं तालिबान काबुल में मिसाल आया त डॉक्टर नजीब जेको उन अफ़गानिस्तान जो अॻूणो सदर हो उनखे जहिड़े नमूने चौक ते फाही ॾिनऊं, उन मां ज़ाहिर आहे त उन्हनि जी माज़ी जी प्रैक्टिस इहा न रही हुई। माना हुननि काफ़ी शयुनि में पाण खे मॉडिफाए बि कयो आहे। हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका घटि माण्हुनि जे नॉलेज में हूंदी त ख़ुदि जेको दोहा एग्रीमेंट आहे उन में इलाही कंडीशंस इन क़िस्म जूं आहिनि जेके तालिबान एग्री कयूं आहिनि त भई असां ह्यूमन राइट्स वायलेशन न कंदासीं, विमेन जे राइट्स जो ख़्यालु रखंदासीं, तालीमी इदारा बंदि न कंदासीं। त इहे सभु ॻाल्हियूं औरतुनि खे कमु करण जी इजाज़त हूंदी, भले रिस्ट्रिक्शन्स के ख़ासि क़िस्म जूं। सो हिकिड़ो त हींअर फेज़ आहे तालिबान जो जंहिंमें इमेज बिल्डिंग कंदा। हाणे जेका मुखालफ़त फ़िलहाल उन्हनि जी जेका सभ खां घणी अची रही आहे उहा वरी यूरोप मां अची रही आहे। मिसाल जे तौरु ब्रिटिश प्राइम मिनिस्टर ॾाढो वाज़े तौर ते चयो आहे त तालिबान खे पहिरीं असांखे एश्योरेंसिस ॾियणी, उन खां पोइ सभु मामला थींदा। जेतिरे क़दुरु अमेरिका जो तालुक आहे त उन बि असांजी गुफ़्तगू कई आहे ऐं अमेरिका में ख़ुदि हिकिड़ो बहरान पॉलिटिकल क़िस्म जो नज़र अची रहियो आहे जेको हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी जी सूरत में तव्हांखे नज़र ईंदो। हिकिड़े तरफ़ ट्रम्प जी पार्टी आहे, ख़ुदि ट्रम्प चयो आहे त बाइडन इस्तीफ़ा ॾे
इशू खे हैंडल न करे सघियो आहे. ॿिए तरफ़ वरी डेमोक्रेट्स था चवनि त हे असांजे मुसीबत गिची में विधी ट्रम्प हुई, छाकाणि त ट्रम्प इहो एग्रीमेंट कयो त अमरीकी फ़ौजी सेप्टेंबर में अफ़गानिस्तान मां वापसि ईंदा. सो सॼी दुनिया खे हिन सॼी तालिबान जे क़ाबुल में अचण सां सॼी दुनिया में हिकिड़ा जिटर्स फील कया विया आहिनि, हिकिड़ी तब्दीली जो अहसासु फील कयो वियो आहे. पर हाणे ॾिसणो इहो आहे त तालिबान इन सॼी सूरत मां निकिरनि कीअं था. आया हू हिकिड़ी पॉलिटिकल ऐं डिप्लोमेटिक वे सां इहे शयूं हैंडल कनि था या हू पंहिंजी पुराणी रिवायत ॾांहुं वञनि था. हिते हिकिड़ो जेको सभ खां अहम नुक़्तो सम्झण जो आहे त आइडियोलॉजिकली त तालिबान उहे साॻिया आहिनि जेके पोएं भेरे 20 साल अॻु में बि क़ाबुल में इक़्तिदार में हुआ. पर हाणे इहो सम्झ में अची वियो आहे तालिबान खे बि शायदि त हिन दुनिया में हिन आलमी कम्युनिटी में अगरि रहणो आहे त पोइ हुनजे लाइ आइडियल सूरत हाल इहा न आहे त असां सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि करियूं ऐं ॿिए जी ॻाल्हि न ॿुधूं. सो हाणे हुननि ॿुधणु शुरू कयो आहे. ॾिसजे त सूरत हाल किथे बीहे थी. हिते जेको हिकिड़ो ॿियो नुक़्तो सम्झण जो आहे अफ़गानिस्तान जे पर्सपेक्टिव में, असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त असांजा जेके ऑप्टिक्स आहिनि या असांजो जेको ॾिसण जो तरीक़ो आहे उहो एक्सटर्नल तरीक़ो आहे, यानी कि असां पंहिंजे नज़र सां उन्हनि खे ॾिसूं था. हर ख़िते जो या हर मुल्क जो माण्हू उहो पंहिंजी नज़र सां ॾिसे थो. अव्हांखे हीअ सूरत हाल खे जेको हींअर थियो आहे इन खे अफ़गानिस्तान जे तारीख़ जे पस मंज़र में बि ॾिसणो पवंदो. अफ़गान अवाम चाहे उहो तालिबान जी शक्ल में हुजे या कंहिं ॿी शक्ल में हुजे, ॿाहिरिन कुवतुनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो आहे त उहो हुननि जे मुल्क में मुदाख़लत कनि. ऐं इन्हनि जी रिच हिस्ट्री आहे. बरतानिया जी जेका फ़ौज अफ़गानिस्तान में आई त उन सॼी फ़ौज खे उन्हनि पकड़े ॿधी मारे कुटे हिकिड़े सिपाहीअ खे ज़िंदा छॾियऊं त जीअं वञी इतला ॾे पंहिंजे कमांडर खे त बाक़ी सभिनी खे असां ख़र्च करे छॾियो. माना हीअ हिननि जी टेंडेंसी रही आहे सम्झो पोएं सदीअ में बि. तंहिंजे करे अफ़गानी ॿाहिरिन कुवतुनि खे पंहिंजे मुल्क में मुदाख़लत करणु न ॾींदा. इहो हुननि जो हिकिड़ो जनरल प्रिंसिपल आहे, जनरल स्टैंड आहे ऐं इहो अव्हांखे अॻिते बि नज़र ईंदो. असुल ॻाल्हि हाणे इहा आहे जेका तालिबान खां कई पई वञे त तालिबान जेके आहिनि पंहिंजे पाड़ेसरनि खे ख़ासि तौर ते जेको सभु इन ते पाण इज़हार साहब ईंदासीं ते ब्रेक जो वक़्तु थियो आहे. जीआर साहब अव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ. इज़हार साहब असां सां गॾु ई हूंदा. पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदासीं ख़ासि तौर ते पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ हूंदो हिन सॼे मामले ते. थोरे जो अॼु जेका अहम मीटिंग थी आहे हुन में बि हिन ते बहस थियो. हिन ते ॻाल्हि वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो. प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां. ज़ाहिर उते जेका तब्दीली थी आहे उते पाकिस्तान में हिन वक़्तु जेका राय अचे पई साम्हूं उहा ॿिनि क़िस्मनि जी अचे पई. हिकु माण्हू तालिबान जे अचण सां अफ़सोस जो इज़हार कनि पिया ऐं ॿिया माण्हू ख़ुशि थींदे नज़र अचनि था. जेका पाकिस्तान जी ओवरऑल पॉलिसी आहे उहा थोरे जो कुझु ॾींहंनि खां वाज़ तौर ते इहो नज़र आयो त उनजो कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको झुकाव हो उहो तालिबान तरफ़ वधीक हो. हुनजो इज़हार बार बार कयो वियो. वज़ीर आज़म इमरान ख़ान बि अॼु बि ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे. अॼु जेका नेशनल सिक्योरिटी कमेटी जी मीटिंग थी आहे उन में इहो इज़हार कयो वियो आहे त पाकिस्तान ख़िते में अमुन चाहे थो ऐं जेको ही ट्रांसफ़र आहे उन में बि पाकिस्तान चाहे थो त अमुन अमान क़ाइमु रहे ऐं अमुन अमान ज़रिए ई मामलनि खे अॻिते हल कयो वञे. तालिबान जे अचण सां जेका सूरत हाल आहे पाकिस्तान खे कहिड़ी पंहिंजी राय रखणु घुरिजे ऐं उते जेके ख़बरूं इहे बि साम्हूं अचनि पियूं जेके जेलनि मां क़ैदी आज़ादु थिया आहिनि उन मां वॾो तइदादु TTP सां तालुक़ु रखंदड़ क़ैदियुनि जो बि आहे. ज़ाहिर जेको माज़ी पाकिस्तान में रहियो आहे, जेको पाकिस्तान विञायो आहे, 70,000 माण्हू पंहिंजे शहीद कराया आहिनि, अरबे डॉलरनि जो नुक़सानु. हुन ते ॻाल्हाईंदासीं. मूंखे इज़हार सुमरो साहब असां सां गॾु ई मौजूदु आहिनि ऐं ॿिए पासे मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे अफ़गान मामलनि जा माहिर आहिनि ब्रिगेडियर रिटायर्ड सैयद नज़ीर साहब. सर अस्सलाम वालेकुम. सर बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए. बताइएगा, ज़ाहिर ये इम्कान तो था और बताया जा रहा था कि तालिबान काबुल तक पहुंच सकते हैं, पहुंचेंगे, पर इतना जल्दी पहुंचेंगे ये किसी के गुमान में नहीं था. और जिस तरह से मिनटों से सूरत हाल वहाँ पर तब्दील हुई है, इस पर आपकी क्या राय है? फिर हम आगे बढ़ेंगे ज़ाहिर पाकिस्तान के हवाले से जो मामला थे. तालिबान भी मेरे ख्याल में इतना जल्दी नहीं कर रहे थे, लेकिन जिस तरीके से अफगान फौज जो कि 3.5 लाख कौन था जिसको
ऑस्ट्रेलिया, फ्रांस, जर्मनी, यूके और इसके अलावा अमेरिका ने ट्रेन किया, उनको सबसे बेहतरीन इक्विपमेंट दिया और उनको पैसे भी दिए हर लिहाज से। लेकिन जिस तरीके से वो सरेंडर कर गए और दूसरी तरफ उनकी जो पॉलिटिकल लीडरशिप की, गवर्नर वगैरह, वो भी तस्लीम हो गए उनके सामने। और तीसरी बात ये थी कि अशरफ गनी बिल्कुल अकेले रह गए और जो पॉलिटिकल लीडर थे वो बिल्कुल साइड पर हो गए। तो ये जो सरेंडर हुआ है या ये जो कैपेसिटी हुई है अफगानिस्तान की, इसके अवामिल तो बड़े पॉलिटिकल भी है, डिप्लोमेटिक भी है और सबसे बड़ी मिलिट्री भी है। तीसरी बात यह आ जाती है कि सबसे अच्छी बात ये है कि पुरअमन तरीके से ही हुआ, इतना खून खराबा नहीं हुआ जिस तरीके से कह रहे थे कि सिविल वार होगा। दूसरा रिफ्यूजीज का जो मसला था वो भी उस तरीके से नहीं हुआ। और चौथी बात ये है कि मेरे ख्याल में कि अमन की शुरुआत हुई है और वो रीजनल ममालिक के लिए और दुनिया के लिए एक खुशाइन बात है। और पांचवी बात मैं ये कहना चाहता हूँ कि आप एक पॉलिटिकल हल और बातचीत के जरिए मेरे ख्याल में कि अफगानिस्तान के मसले का निकल आएगा और कभी उसका खुद एक किसी का सीजफायर होगा। पहले अगर सीजफायर होता तो वो शायद तरीके से अमल में ना आता जिस तरीके से अब अमल में आ रहा है। अलबत्ता चंद चीजें हैं और तालिबान के लिए सबसे बड़ा चैलेंज यही है और कि वो अफगान आर्मी जो है वो 3.5 लाख इसके अलावा पुलिस और सिविल मिलिट्री फोर्स है, उनको एकमोडेट करना। ऐसा न कि इराक वाली बात आ जाए जिस तरीके से उन्होंने इंटीरियर गार्ड को खुला छोड़ दिया और उनको इंगेज नहीं किया। मेरे ख्याल में इनको इंगेज करना चाहिए ताकि अमन रहे और दूसरी ताकि उसको गेम पायलट इस्तेमाल नहीं कर सकते। और तीसरी बात ये कि वहाँ पर जो नॉन स्टेट एक्टर थे उनको भी लगाम देना और उनको भी रिस्पेक्ट करना, कंटेन करना, ये भी उनकी जिम्मेदारी है। और तीसरी बात पॉलिटिकल हल वह उसमें तालिबान का अपना पल्ला अगर भारी है तो वो अफगानिस्तान का अपना मसला है। लेकिन मेरे ख्याल में स्टेबिलिटी और लिजिटिमिटी सेक्टर के लिए जरूरी है कि वो बाकी के साथ मिलकर हुकूमत बना दे। और अगली बात की जो नेबर कंट्रीज है और उनके जो तहफ़्फ़ुज़ात थे उसको एड्रेस करे और उनके साथ तो हमकारी करे, उनके साथ कोऑर्डिनेशन करे ताकि अफगानिस्तान लैंड लॉक कराए और वहाँ पर जो सप्लाई है या जो मटीरियल है वो पहुँचता जाए, यानी अपनी राजधानियाँ खुले रखने की कोशिश करे। और अगली बात मैं ये भी कहना चाहता हूँ कि वहाँ पर खुसूसन जिन कैदियों को उन्होंने रिहा किया है वो कैदी अथानो के एक्टिविटीज में जिसमें पाकिस्तान के भी बहुत सारे हैं और जिसमें हमारे सीपीपी के लोग भी शामिल है या दाइश के लोग शामिल है, तो वो दोबारा उस किस्म का खूनरेज़ी न करें ममालिक की और खुद अफगानिस्तान में या वो एजेंसियों के हाथों में निकले जो कि वहाँ पर इंस्टेबिलिटी और पीस को डिरेल कराना चाहते हैं। तो ये बहुत सारी चीजें हैं जो कि सामने रखी होगी तालिबान में। सर साहब अवां ॿुधाए जो ज़ाहिर जेका सूरत हाल असांजे साम्हूं नज़र अचे पई, अॼु बि जेको इजलास थियो आहे हुन में बि इहो ई ॿुधायो वियो आहे त पाड़ेसरी मुल्कनि में पाकिस्तान अमन चाहे पियो ऐं पाकिस्तान जी इहा कोशिशि हूंदी त पुरअमन तरीक़े सां इक़्तिदार मुंतक़िल थिए। ऐं ज़ाहिर वज़ीर आज़म इमरान ख़ान जी राय जो बि मां अॻु ज़िक्र करे चुको आहियां। अवां कीअं पिया ॾिसो पाकिस्तान जी पॉलिसी ऐं इन सॼी सूरत हाल में पाकिस्तान ते कहिड़ा असर पवण जा इम्कान आहिनि? ज़ाहिर जिते असांखे ॿियूं तब्दीलियूं नज़र अचनि थियूं, अवां उते इहो बि ज़िक्र कयो त अञा बाज़ाब्ता तौर ते जेको इक़्तिदार मुंतक़िली वारो अमल आहे उहो रहियल आहे, उनजे करे असांखे शुरूआती तौर इहो नज़र अचे थो या पहिरियां जेका तालिबान ते सॼी दुनिया मां तनक़ीद थी त हिन भेरे असांखे थोरो मुख़्तलिफ़ नज़र अचनि था। पाकिस्तान जे हवाले सां पॉलिसी अव्हांखे कीअं नज़र अचे पई? ॾिसो, पाकिस्तान जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंसर्न इहो हूंदो त तालिबान जो पाकिस्तान न कहिड़ो रवैयो आहे। जीअं ब्रिगेडियर साहब ॾाढी अहम ॻाल्हि कई त हिकिड़ो जेको वॾो इशू आहे उहो इहो आहे त हिन क़िस्म जी गैर मामूली तब्दीली जे नतीजे में ख़ासि तौर ते उहे फैक्टर्स जेके ट्रबल क्रिएट करे सघनि था उन्हनि ते नज़र रखणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इराक जो मिसाल असांजे साम्हूं आहे। दाइश जेका ठही हुई इराक में उनजे पोयां फैक्टर हिकिड़ो ई हो त सदाम हुसैन जी लखें फ़ौज खे उन्हनि डिसबैंड करे छॾियो ऑल ऑफ अ सडन। ठीकु आहे, त हिते बि 3.5 लख माण्हू के नंढड़ो नंबर न आहे ऐं अफ़गानिस्तान जो मुल्क जंहिंजी का एॾी वॾी आबादी न आहे उते 3 लख माण्हू तमामु घणा थींदा आहिनि। इन पस मंज़र में बि सम्झणो पवंदो ऐं उहे फ़ौजी तौर ते ट्रेंड बि आहिनि, उन्हनि वटि हथियार बि हूंदा ज़रूरु।
तंहिंजे करे हिकिड़ो त उहो मसइलो इंटरनेशनली सभिनी क़ुवतुनि खे हिन में इंटरफेयर करणु खपे, ख़ासि तौर UN खे, ऐं ॿिया जेके ख़ुदि अफ़गान जिरगा आहे या क़बाइली उन्हनि जा तरीक़ा आहिनि शयुनि खे हैंडल करण जा, उहे बि भले कनि, पर हिकिड़ो त हिनखे मेक श्योर कनि त उहे माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां अकोमोडेट थी वञनि, किथे नौकरियुनि ते बि लॻी वञनि, पुलिस में किथे रखनि उन्हनि खे या कुझु ॿियो मामिलो कनि। हिकिड़ो इहो सभ खां वॾो सीरियस कंसर्न हो। ॿियो जेको उते कैदी छॾिया अथनि उन में बिल्कुलु इलाही सारा कैदी अहिड़ा आहिनि जेके शायदि पाकिस्तान खे घुर्बल आहिनि, ठीकु आहे, पाकिस्तान में कार्रवाइयूं कंदा रहिया आहिनि। 70,000 जो असांजा माण्हू शहीद थिया आहिनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में, जिन में मुल्क जी अॻूणी वज़ीर आज़म बि शामिल आहे, KPK जा काफ़ी सीनियर सूबाई वज़ीर बि शामिल आहिनि, ॿियूं काफ़ी शख़्सियतूं बि शामिल आहिनि, पुलिस ऐं फ़ौज जा ऑफिसर बि शामिल आहिनि, आम माण्हू बि शामिल आहिनि। त उन्हनि खे मारींदड़ माण्हू जेके आहिनि वञी जॾहिं अफ़गानिस्तान में पनाह वरिती त उन दौरान उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, जेलनि में रखियो वियो, ऐं हिननि अचानक उन्हनि खे छॾे ॾिनो आहे। हाणे उन्हनि खे चेक करणु पकड़णु बि एतिरो आसान न हूंदो। सो इहो सॼो मामिलो पाकिस्तान लाइ आहे परेशानी जो सबबु। पर हिकिड़ियूं जेके पॉज़िटिविटीज़ थियूं आहिनि हिन तालिबान जे सॼे मामले जे दौरान पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में, उहे कहिड़ियूं आहिनि? पाण खे उहे नुक़्ता ॾिसणा पवंदा, छाकाणि त हर मुल्क पंहिंजे मफ़ाद खे बि ॾिसंदो आहे, पंहिंजी सलामतीअ खे बि ॾिसंदो आहे, ऐं पंहिंजे समूरनि मामलनि खे पहिरीं प्रायोरिटी ते रखंदो आहे। पाकिस्तान जी प्रायोरिटी में इहो हो त उते घरू वेड़ न थिए, छाकाणि त घरू वेड़ थियण जी, सिविल वार थियण जी सूरत में लखे माण्हू पाकिस्तान ऐं ईरान न वञनि हा, जीअं पहिरीं माज़ी में बि ईंदा रहिया आहिनि। त हिकिड़ो त अफ़गान पनाहगीरनि जो जेको मामिलो आहे उहो एस सच एतिरो घणो थियणु न खपे उसूली तौर ते। हाणे हालांकि विद इन कंट्री अफ़गानिस्तान में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जहिड़े ताज़े तकरार जे दौरान महीने ॾेढ जे अंदरि को 30 लख माण्हू डिस्प्लेस थिया अथव मुल्क जे अंदरि ई, मुख़्तलिफ़ सूबनि में जिते जिते तालिबान विया आहिनि। काफ़ी माण्हू काबुल जे रोडनि ते बि तव्हां ॾिठो हूंदो त कैंपुनि में रहिया पिया आहिनि। पर उन्हनि माण्हुनि खे हाणे पंहिंजे घरनि न वञणु खपे जॾहिं त तालिबान जनरल एम्नेस्टी आम माफ़ी जो ऐलान करे छॾियो आहे। ॿियो पाकिस्तान इहो चाहींदो त अफ़गानिस्तान जी सरज़मीन खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न कयो वञे, जीअं माज़ीअ में अशरफ गनी जी हुकूमत प्रोटेक्ट कंदी रही अहिड़नि फोर्सिस खे जेके पाकिस्तान में कार्रवाइयूं कंदा रहिया। ऐं ख़ासि तौर ते जेको तहरीक तालिबान वारी क़ुवत आहे उनखे कहिड़े तरीक़े सां उते सम्झो हिकिड़े क़िस्म जी पनाह बि मिलंदी रही, उतां हू कार्रवाइयूं बि हिते अची कंदा रहिया, ऐं पाकिस्तान खे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे, आम माण्हुनि खे, फोर्सिस खे नुक़सानु पहुचाईंदा रहिया। त हिकिड़ो त इन जी रस्ता रोक थियणु खपे। तालिबान जो इहो वॾो इम्तिहान हूंदो, छाकाणि त आइडियोलॉजिकली तालिबान उन्हनि सां हिकु राय बि आहिनि, इहो हिकिड़ो अहम नुक़्तो आहे। उन खां पोइ जेको ॿियो फैक्टर आहे जेको पाण खे सम्झणो पवंदो त तालिबान खे जेकॾहिं हिकु मुल्क हलाइणो आहे ऐं कंसेंसस सां हलाइणो आहे त बिना देर जे ईरान ऐं पाकिस्तान मां उहे लखे अफ़गान पनाहगीर बि वापसि घुराइणु घुरिजनि। UN सां ॻाल्हाइणु घुरिजे, UN खे हिन मामले में एक्टिव रोल प्ले करणु घुरिजे, ऐं ख़ासि तौर ते उन में पाकिस्तान में बि ॾिसूं त जेकॾहिं कराची शहर आहे या ॿियनि वॾनि शहरनि में जीअं हुते रहियल आहिनि माण्हू, उहे उन्हनि खे बि पंहिंजे मुल्क ॾांहुं मोकिलणु घुरिजे। को बि माण्हू पंहिंजे मुल्क खां परे रहणु पसंदि बि कोन कंदो आहे, हर माण्हू चाहींदो आहे पंहिंजे वतन में पंहिंजे मुल्क में हुजे। हाणे जॾहिं तालिबान कल्ह हिकिड़ो अहम ऐलान कयो आहे हिन सॼे फिनामिना में, जेको अशरफ गनी बि साॻी ॻाल्हि कई आहे त हाणे जंग ख़तमु थी वई। जेका जंग हुई न, वार हुई, अमेरिकन्स विया हलिया, अशरफ गनी बि वियो हलियो, तालिबान इक़्तिदार में अची विया, 20 साल पहिरीं वारी सिनेरियो वापसि थी वियो, माना वार इज़ ओवर। जॾहिं वार इज़ ओवर त पोइ इमिग्रेंट्स हिते जेके बि माण्हू अफ़गान पनाहगीर जंहिं बि ख़िते में आहिनि, जंहिं बि मुल्क में, उन्हनि खे वापसि घुरायो वञे, इज़त सां घुरायो वञे, तरीक़े सां घुरायो वञे, उन्हनि खे माण्हुनि खे माली मदद बि कई वञे, उन्हनि खे घर बि ठाहे ॾिना वञनि, पर इहो सॼो कुझु अफ़गानिस्तान में थिए। इहो पाकिस्तान जे बि मफ़ाद में आहे, छाकाणि त पाकिस्तान हिकिड़ो 22 करोड़ माण्हुनि जी आबादी वारो मुल्क आहे। जंहिं मुल्क जी एतिरी वॾी आबादी हुजे उते ॿाहिरि आबादीअ जो दबाव चाहे ॿिनि माण्हुनि जो बि हुजे त उहो वॾो महसूसु थिए थो इकोनॉमिकली बि। टियों जेको फैक्टर आहे उहो सभ खां मां सम्झां थो पॉलिटिकली ऐं डिप्लोमेटिकली इंपॉर्टेंट आहे पाकिस्तान लाइ, त आया पाकिस्तान उन्हनि सां सफ़ारती लाॻापा रखण में माज़ीअ वांगुरु पहल करे थो, शुरूआति करे थो, या पाकिस्तान इंतज़ार थो करे त ॿिया मुल्क पहिरीं रिकग्नाइज़ कनि तालिबान खे? तव्हांखे यादि हूंदो त माज़ी में सिर्फ़ु 2 या 3 मुल्क हुआ, सऊदी अरब, पाकिस्तान ऐं UAE, जिन हिन खे तालिबान जी हुकूमत खे ऑफिशियली रिकग्नाइज़ कयो हो। पर हिन वक़्तु कतर बि सुठे मूड में आहे, हिननि सां सुठनि टर्म्स ते आहे, ॿिया बि काफ़ी मुल्क हिननि सां बहितर टर्म्स आहिनि, रूस बि चयो आहे, चाइना बि चयो आहे, बिल्कुलु।
जी हा, त इन पर्सपेक्टिव में पाकिस्तान लाइ टियों जेको पॉलिटिकल डिसीजन हूंदो उहो इहो हूंदो मुंहिंजे ख़्याल में। इन हवाले सां हिकिड़ी जेका ॿी पाकिस्तान सुठी प्रोग्रेस अॼु कई आहे उहा इन सॼे पॉलिटिकल पर्सपेक्टिव में ऐं समूरनि मामलनि जेके मूं चयो न त जेके अफ़गानिस्तान छो त अफ़गानिस्तान जे अगरि सपोज़ इहे 3 लख फ़ौजी को ट्रबल था कनि, जीअं ब्रिगेडियर साहब बि ॻणती ॾेखारी, मूं बि ॻणती ज़ाहिर कई, त इहे वरी हुनजा आफ्टर इफेक्ट्स पाकिस्तान ते पवनि था। ज़ाहिरी तौर ते उन जो इम्कान दिखी सके थो। ब्रिगेड साहब आप बताइएगा, जो इस वक्त इज़हार साहब ने ज़ाहिर सूरत हाल सामने रखी है, एक तो टीटीपी के हवाले से पाकिस्तान के खदशात का इज़हार किया गया था और हमने रिसेंटली देखा कार्रवाइयों में भी इजाफा हुआ और जिस तरह से यहाँ पर कार्रवाइयाँ हुई, ना सिर्फ ये पर यहाँ पर कमांडर भी मुकर्रर हो गए और अब ये खबरें आ रही हैं कि वहाँ पर जो माफ़ी मिली है, जो कैदी जेलों से आज़ाद हुए हैं, उनमें काफ़ी तादाद में टीटीपी के कमांडर्स भी शामिल हैं। पाकिस्तान को इन खदशात का इजहार रहा है और ज़ाहिर इसकी अभी इम्कान ज़ाहिर किया जा रहा है कि अगर सूरत हाल वहाँ पर ख़तरनाक हुई तो यहाँ पर असर होगा। तो इस पस मंज़र में आप क्या कहेंगे कि किस तरह से तालिबान इन सारी चीज़ों की यकीन दहानी कराएंगे पाकिस्तान को? और दूसरा ये भी बताइएगा कि इस वक्त वहाँ की जो सूरत हाल नज़र आ रही है, काबुल में जो कुछ देर पहले की खबरें हैं वो यही हैं कि एम्बेसीज खुली हुई हैं और मुख्तलिफ ममालिक ने रिकगनाइज करने पर सोच रहे हैं इस वक्त तालिबान को। आप क्या राय रखते हैं इस पर, ख़ास तौर पर जो टीटीपी वाला मामला है? जहाँ तक टीटीपी का या इसके अलावा दाइश का ताल्लुक है तो तालिबान का एक कमिटमेंट है और ये दुनिया के सामने और दोहा एग्रीमेंट है कि वो अफगानिस्तान की सरजमीन किसी के खिलाफ इस्तेमाल नहीं होने देंगे। और ये कमिटमेंट जो है जब वो अभी पर रिश्तेदार हो और हुकूमत हो तो इसको मदारी और मैं उसमें 3 एलिमेंट देखता हूँ कि तालिबान और उसकी इम्प्लीमेंटेशन में काफ़ी बेहतर है। और क्योंकि जब वो रिश्तेदार आए थे तो अफगानिस्तान में उन्होंने डीवेपनाइजेशन का जो ड्राइव था वो बड़ा सक्सेसफुली कंप्लीट किया था। और दूसरा वहाँ पर लॉ एंड ऑर्डर का जो सिचुएशन था और उसकी भी उन्होंने बहुत हद तक बेहतर तरीके से इम्प्लीमेंट किया था। और तीसरी बात क्या जाती है कि वहाँ पर जो वेटरन थे क्राइम्स के खिलाफ वो तालिबान का बहुत ज्यादा था और लगता यूँ है कि वो वेटरन अपनी क्लियर करेगा। अभी जो वहाँ पर टीटीपी है, अब टीटीपी तकरीबन 6,500-7 हज़ार के लगभग और वहाँ पर है जिनको एक अम्ब्रेला के साथ जेम्स स्पाइलर ने या इंडियस या रा ने उनको इकट्ठा किया हुआ है और वो पाकिस्तान में खुसूसन बलोचिस्तान फाटा में उसको इस्तेमाल कर रहे हैं और अब उसके भी आ चुके हैं उनके हमलों में। अब इसको किस तरीके से रोकना है वो तरीके 3 है। एक तरीका तो ये है कि अगर वो तस्लीम नहीं होते, सरेंडर नहीं होते तो फिर ज़ाहिर तालिबान उनके खिलाफ अपनी सरजमीन पर लड़ेंगे। एक तो ये बात। दूसरी बात ये है कि पाकिस्तान के साथ तो मुश्तरका तौर पर ऑपरेशन कर सकते हैं कि पाकिस्तान एक सिंगर का किरदार करे और वो हैमर का किरदार अदा करे जिसको स्ट्रेटेजी में एक तरफ से हथौड़ा हो जाता है और दूसरे तरफ पर उसका चौपर हो जाता है कि दरमियान में कट हो जाते हैं। और तीसरी बात यह जाती है कि तालिबान शायद ही भी पाकिस्तान को कंफाइनेबल है जिस तरीके से उन्होंने आम माफी का ऐलान किया तो पाकिस्तान भी वो आम माफी का ऐलान करे ताकि उनके जो हार्ड कोर है उनको आइसोलेट करके उन लोगों से जो कि रिकनफाइनेबल है। तो ये भी एक तो बात हो सकती है। अब बात यह जाती है कि इसके लिए टाइम चाहिए, इसको इम्प्लीमेंट करना है तो किस तरीके से इम्प्लीमेंट करेंगे ये दोनों मुल्कों के दरमियान करने के और साथ ही पॉलिटिकल और डिप्लोमेटिक तौर पर और मिलिट्री तौर पर इसको कोऑर्डिनेट कराना होगा। तीसरी बात तो जो आपके बता कि वहाँ पर पुरानी इब्तिदा तो हो गया, अभी का जिसके पाकिस्तान में कुछ का बाकी मुल्कों में इधर आ गए तो वो और वो अनसर्टेनिटी तो ये
या पाक अफगानिस्तान से खत्म होगा तो फिर ये लोग दोबारा जाएंगे और फिर अपनी ठीक है जिम्मेदारी संभाल। इज़हार साहब अवां ॿुधायो जो ब्रिगेड साहब जी आवाज़ में थोरो इशू अचे पियो जेका सूरत हाल ज़ाहिरा असांजे साम्हूं अचे पई क्विकली इहो ॿुधाइजो त पाकिस्तान जेका पॉलिसी रखी आहे मुसलसिल ऐं छा सम्झो पिया त तालिबान जेका हिन वक़्तु सूरत हाल TTP जे हवाले सां ख़ासि तौर ते नज़र अचे थी त उहा ई आहे जेका ज़िक्र थींदो रहियो आहे माज़ी में तालिबान अफ़गान तालिबान सपोर्ट न कंदा TTP जी ऐं पंहिंजे तौर ते हुननि कार्रवायूं कयूं जेके अॼु आज़ादु थिया आहिनि या पाकिस्तान जे हवाले करण जे हवाले सां जेको अवां ज़िक्र कयो त उन्हनि ते अमल दरामद कंदा अगरि पाकिस्तान ज़ोर रखे तालिबान ते त ॾिसो तालिबान जो जीअं ब्रिगेडियर साहब बि चयो पहिरियों ऐं आख़िरी इम्तिहान हिकिड़ो ई आहे उहो आहे अफ़गानिस्तान खे पीसफुल रखणु पुरअमन रखणु जेकॾहिं हू हिन में कामयाबु नथा थियनि त पूरे ख़िते जे लाइ मसइला थींदा रुॻो पाकिस्तान लाइ न थींदा सेंट्रल एशिया लाइ बि थींदा चीन लाइ बि थींदा ॿियनि मुल्कनि ईरान लाइ बि थी सघनि था तंहिंजे करे सभु ख़िते जा मुल्क पहिरियों डिमांड इहा था रखनि उन्हनि खां त तव्हां नॉन इंटरफेरेंस वारी पॉलिसी रखंदव तव्हां जे सरज़मीन तां ॿियनि मुल्कनि में का बि इंटरफेरेंस न थींदी सो हिकिड़ो त इहो तालिबान खे अश्योर करिणो पवंदो छाकाणि त हाणे उहे असां चाहियूं या न चाहियूं पर हाणे उहे पावर में अची विया आहिनि मुल्क सॼो उन्हनि जे कंट्रोल हेठि आहे ॿियो जेको आउं सम्झां पियो त हिन भेरे बैलेंस तालिबान जी फेवर में अञा वधीक थियो आहे तंहिं करे उन्हनि खे नतीजा बि ॾियणा पवंदा उहो बैलेंस कहिड़ो आहे जो वार लॉर्ड्स खे बि लॻभॻि वार लॉर्ड्स तक़रीबन मुल्क छॾे विया अथव या काफ़ी जेके आहिनि मार्च करे विया आहिनि इहा उन्हनि जे लाइ हिकिड़ी ईअं सम्झो त आइडियल सूरत हाल आहे ऐं उनखां अलावा तालिबान ख़ुदि बि फ्लैक्सिबल आहिनि इहा बि हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे माज़ी जे भेट में थोरा फ्लैक्सिबल ज़रूरु आहिनि पर जॾहिं एक्शन्स थींदा हिकिड़ी शयूं अनफोल्ड मूं तव्हां सां शुरू में ॻाल्हि कई हुई त अफ़गानिस्तान जे हिन सॼे सिनेरियो में कुझु शयूं अनफोल्ड थियणियूं आहिनि मिसाल हिकिड़ा परसेप्शन आहिनि जेको तव्हां सवेल बि सुवाल कयो त हिकिड़ा माण्हू हिकिड़ो इहो परसेप्शन जंहिंजी पाकिस्तान अॼु वज़ाहत कई आहे त असां कंहिंजी जी नज़र में का बि दुर फेवरेट न आहे असां रुॻो इहो चऊं था त अफ़गानिस्तान में अमन थिए त जीअं असांजे मुल्क में बि अमन हुजे इहा हिकिड़ी फेयर ॻाल्हि आहे जॾहिं जंहिं मुल्क जो 3000 किलोमीटर जो बॉर्डर हुजे ॿिए मुल्क सां उते जेकॾहिं हालतूं ख़राबु थींदियूं त अंडरस्टूड आहिनि तव्हांखे हिकिड़ो इहो बि फैक्टर ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं वाक़ई हालतूं ख़राबु थियनि हा ऐं माण्हू अची बॉर्डर ते वेहनि हा त आलमी चार्टर्स पाकिस्तान जा साइन थियल आहिनि हाणे उन मुताबिक़ पाकिस्तान खे उहे माण्हू एक्सेप्ट करणा पवनि हा पसंदि कनि या न कनि ॿिन्ही सूरतुनि में तंहिंजे करे हिकिड़ो इहो फेस त निकिरी वियो त सिविल वार न थी माण्हू हुतां वॾे पैमाने ते न आया हाणे जेको ॿियो फेज़ आहे उहो मूं चयो न त इहो जेको सभ खां अहम नुक़्तो आहे उहो आहे ई इहो ऐं दुनिया जा मुल्क अफ़गानिस्तान जे हुकूमत तालिबान जी हुकूमत ॾाढो शर्त इहो रखंदा त तव्हां स्टेबिलिटी केतिरी था आणियो स्टेबिलिटी जा 2 फेज़ आहिनि फेज़ 1 इहो आहे त विदिन कंट्री हू स्टेबिलिटी आणण में कामयाबु थियनि था या नथा थियनि यानी कि शयूं ग्रिप में आणनि था या नथा आणनि ऐं सेंट्रल पावर उन्हनि जे हथ में रहे थो या छिड़ोछड़ रहे थो मुख़्तलिफ़ ग्रुपनि जे हथ में रहे थो इहो पाण खे ॾिसणो आहे ऐं जॾहिं हू स्टेबिलिटी विदिन कंट्री आणे वेंदा त मुल्क खां ॿाहिरि यानी कि अफ़गानिस्तान खां ॿाहिरि किथे बि का बि उतां खां का मूवमेंट न थींदी का सरगर्मी न थींदी ज़ाहिर आहे उनजो असर डायरेक्टली इन ते भी पवंदो वॾी महिरबानी थैंक यू सो मच इज़हार साहब प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ ब्रिगेड साहब बहुत शुक्रिया आपका भी प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए अफगानिस्तान जी सूरत हाल अब जहिड़े तरीक़े सां तब्दील थी आहे सॼी दुनिया में हिन वक़्तु इहो ई बहस आहे त अचानक सां एॾो जल्दी अफ़गानिस्तान में तालिबान कीअं पहुची विया ऐं मुकमल तौर ते तालिबान जे कंट्रोल में अफ़गानिस्तान आहे उन बाबति जेका सॼी सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु तब्दील थिए पई दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में इन मामले ते हिन वक़्तु बहस हलंदड़ आहे पाकिस्तान पंहिंजी पॉलिसी क्लियर रखी आहे त को बि फेवरेट न आहे ॾिसणो इहो आहे त अॻिते हली तालिबान पंहिंजी पॉलिसी कीअं था रखनि ऐं केतिरी पाण में फ्लैक्सिबिलिटी आणनि था इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॼाणी थो पहुतो पंहिंजे मेज़बान मेराज खे ॾींदा इजाज़त अलावाई